गुरु इन कमीने के दुश्मनन का बचाइण वारो भी मां ही आया। जेकॾहिं मां न चाहियां न तो ये कॾहिं भी मीर जी गोलियुनि खां बची न सघिया। पर इहा ॻाल्हि इनखे सम्झ में ही नथी अचे। मूंखे मरणी करे दुश्मनन खे मुंहिंजे पोयां लाइ ऐं चवी थो त मूं तोसां रियायत कई। मीर जेकॾहिं तूं मुंहिंजे पोयां अची मूंखे ज़ख़्मी न कई हा त इन नवाब जा माण्हू कॾहिं बि मूं ताईं कोन पहुचंदा। हिन महिल आयो आहे पंहिंजी सफ़ाई पेश कर। दिलि ते चवे थी हिते जो हिते पूरो करे छॾियो। मां हिते पंहिंजी सफ़ाई पेश करण जे लाइ न आयो। मां बीठो आहियां। तोखे पूरो करणो आहे त कर। काश जेकॾहिं मीर मां तोखे मारे सघां हा त ईअं मुंहिंजो घर बर्बाद कोन थिए हा। मूसा जंहिं घर बर्बाद कयो आहे न वो अञा ज़िंदा आहे। बस मीर छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे, घणो परे पवंदो। तूं ॿुधाए त हिते कीअं आयो आहीं? गुरु 2 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजो निकाह आहे। उन जी दावत ॾियण जे लाइ मां हिते आयो आहियां। मूंखे ख़बर न हुई त ही ज़ालिम बि हिते मौजूद आहे। गुरु तोखे ऐं बख्शल खे मुझे निकाह जी दावत आ। गुरु जरूर अचजो। अची वेंदासीं मीर। हिन जे निकाह में तॾहिं वेंदो न तुरू जॾहिं हिन जी कुंवार वनवाह में मौजूद हुई। मूसा मूंखे कसम आहे पंहिंजी इज्जत ऐं गैरत जी। जेकॾहिं मुंहिंजे निकाह में तो को मसलो कयो तो मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। जेकॾहिं तो इहा ॿाराणी कई न पंहिंजे हथनि सां मां तोखे पूरो कंदुसि। तो छा सम्झो आहे? मुंहिंजो घर बर्बाद करे तूं पंहिंजो घर आबाद कंदे। वञी चओ नवाब खे त ॻोठ ॿारहं पारो वधाए छॾे। मुंहिंजे हूंदे जेकॾहिं तूं लाओ लही वञे त मां पंहिंजो पाण खे गोली हणी पूरो करे छॾींदुसि। समझाए इनखे गुरु समझाए। नवाब खान भी इहो ई थो चाहे। हिन अहिड़ो को कदम खयो न त मां कसम खणी थो चवां त मां पंहिंजे हथनि सां मां मूसा खे मारींदुसि या हिन कमीणे सां विढ़ंदे विढ़ंदे पाण मरी वेंदुसि। मूसा तो जेको न मीर खे चयो अगरि जे उहो तो कयो न त पोइ तूं ग़लति आहीं। असां तोसां साथ कोन ॾींदासीं। मूसा दरिया खान सही तो चए। मीर बि असांजो दोस्त आहे। मूं तव्हांखे चयो छा त तव्हां ॿिन्ही जो मूंखे साथ खपे। साथ ॾींदासीं बि कोन ऐं इहो कमु तोखे करण बि कोन ॾींदासीं। जेको नवाब खान चाहे थो तूं बि उहो कमु करण थो चाहीं। नवाब खान त घणो कुझु चाहे थो पर उहो सभु कोन थींदो। हाणे उहो थींदो जेको मां चाहियां थो। घणेई दुश्मननि मूंखे ज़ख़्म ॾिना आहिनि। हाणे मुंहिंजो वारो आहे गुरु। मुंहिंजो वारो कंहिंखे बि बख़्श कोन कंदुसि। पोइ उहो दुश्मन नंढो हुजे या वॾो हुजे। तो छा सम्झो आहे? मुंहिंजो घर बर्बाद करे तूं पंहिंजो घर आबाद कंदे। वञी चओ नवाब खे त ॻोठ ॿारहं पारो वधाए छॾे। मुंहिंजे हूंदे जेकॾहिं तूं लाओ लही वञे त मां पंहिंजो पाण खे गोली हणी पूरो करे छॾींदुसि। कमीणो कंहिं चाहे जो चयो अथसि त कॾहिं बि कोन वठंदो। उन करे उनजो बंदोबस्तु करणो ई पवंदो ऐं उनखे ॿुधाइणो पवंदो त मीर जो पहुचो गोलीअ खां वधीक घाव ॾींदो आहे। गोलीअ खां वधीक।
अशू मां हाणे मूसा सां मिली पियो अचां। मूसा मुंहिंजी शादी में गंद ज़रूर कंदो। मीरा मूसा खे मां गंद करण कोन ॾींदुसि ऐं जेकॾहिं उहो हिन तरफ़ आयो न त मारियो वेंदो। अशू तूं मूसा जी चालुनि खां वाक़िफ़ न आहे। मीरा तूं आशू खे भॼा चङी तरह नथो सुञाणे। मूं चयो न त मूसा खे मां पाण मुंहुं ॾींदुसि, उन जी तरफ़ां तूं बेखुटको थी वञ। आशू ठीकु आहे, मां थी वियुसि मूसा खां बेखौफ़। हाणे जेकॾहिं को बि मसइलो थियो न उनखे पाणी मुंहुं ॾिजां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।